राउती जे इलाइक़े खोसा पुल तां थाणो शहीद दीन मोहम्मद लेगारी जी चौकी हटाइण ख़िलाफ़ ॻोठाणनि खोसा पुल ते चौकी जे साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज में शरीक माण्हुनि क़ौमी हक़ीक़त सां हिन तरह वीचार वंडिया। असांजो ये चवण से मेहरा अफसर जो कल शाम जो मोटरसाइकिल जोरी खसे वियो आहे तो मारे को असांजो एस एच ओ खे गुज़ारिश आहे महिरबानी करे असां टिकट ते पुलिस मोकिले वञे न त एहतिजाज ॾियारो वधंदासीं। असांजो बि साॻियो ई चवण आहे जेको दोस्तनि चयो आहे पुलिस अचे पुलिस अचे असां पंहिंजे तवनि सां ॻोठणनि महिनत करे असां पंहिंजे तवनि सां टिकट जेको तयारु करायो आहे एस एच ओ चयो त जेको तव्हां टिकट बहाल कर। एहतिजाज में शरीक माण्हुनि ॿुधायो त ही मुकमल चौकी ॻोठाणनि पारां चंदो करे तयारु कई वई आहे, पर बदकिस्मतीअ सां उन जे बावजूद बि हिन चौकी खे ख़ाली करायो वियो आहे। हिन आम रस्ते ते चौकी न हुजण करे चोरियुनि जो आज़ार वधण सां गॾोगॾु मशकूक माण्हुनि जी अच वञ बि रोज़ जो मामूल बणिजी वई आहे। उन्हनि IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी ऐं SHO थाणो शहीद दीन मोहम्मद लेगारी सफ़ीउल्लाह अंसारी खां मुतालबो कयो त चौकी खे बहाल करे असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। मसरूर ज़िया, क़ौमी हक़ीक़त, राउती।